शेखबंद बीठो आहियां। शेखबंद आहे हीअ चातिर बिरादरी जा घटि में घटि 100 खां मथे ॻोठ आहिनि। हीअ यूसी कादरपुर आहे, यूसी जमाल आहे ऐं हिन पासे खां यूसी सुंदराणी अचे थी असांजी कटे खां। ऐं तक़रीबन हीअ चातिर बिरादरी क़दीम 60-70 साल खां वठी वोट कंदा था अचनि मुख़्तलिफ़ पार्टीज़ खे। उन जो रिज़ल्ट असांखे इहो मिलिया था खरबे रुपया ख़र्च थी चुका आहिनि हीअ बंदि जे मथां, लेकिन असांजो बंदि अञा ताईं मुकमल न थियो आहे। हुनजी वजह इहा आहे त असांजो जेको ठेकेदार आहे उहो ठेकेदार अची करे करोड़ रुपया कमाए थो वञे, लेकिन असांजे बचनि जो ऐं असांजो ख़्यालु कोन थो करे। हितां हीअ जेको 100 ॻोठ आहे हितां हज़ारे लखे ट्रालियुनि जो कमु निकिरंदो आहे जेको शुगर मिल खे वेंदो आहे। पर अफ़सोस इहो आहे त अॼु ताईं के मुंतख़ब नुमाइंदे अची करे असांजे दर्दनि जो को दरमान न कयो आहे। अफ़सोस इहो आहे असांखे, असां वोट बि कयो आहे, इज़त बि ॾिनी आहे, हुनखे वज़ीर बि थिया आहिनि, मिनिस्टर बि थिया आहिनि, पर हुननि अची करे असांजे जेको दर्द आहिनि या ॾुख आहिनि, जेके सूर आहिनि, उन्हनि ते हुन को बि असांजो मलम पटी न कई आहे। अफ़सोस इहो आहे त हींअर चातिर बिरादरी मुसीबत में आहे, पर को मुंतख़ब नुमाइंदो लड़ी करे असां वटि पुछणु आयो आहे त तव्हांजो हिन वक़्तु हाल कहिड़ो।